बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु जिन्स E170 में मौजूदु आहियूं ऐं माना जेके 107 बि चवनि या सिंधी में आउं खणी चवां 170। त हिन वक़्तु हीअ जंहिं फील्ड में असां मौजूदु आहियूं अब्बास फार्म ते, त इहा थी वई आहे 43 खां 44 ॾींहं जी कणिक थी चुकी आहे ऐं ज़बरदस्त माना हिन जो जेका परफॉर्मेंस ॾिसां पियो त हीअ 40-45 ॾींहंनि में तमामु बहितरीनु थी आहे। छो त जेका हिन जी टिलर कैपेसिटी आहे या ॿुड़े हणण जो अंदाज़ या गौंच कढण जो अंदाज़ उहो इंतिहाई बहितरीनु आहे ॿियनि कणकुनि जे भेट में। अच्छा हाणे हिन खे तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हाणे हीअ 43 ॾींहंनि में केतिरी हिन जी जेका असां हीअ झाड़ थी चुकी आहे ऐं ब्लैक शिप में आहे हीअ सॼी करे हीअ कैमरा जी मदद सां ॾेखार वठो त तमामु बहितरीनु आहे। हिन जो जेको आहे सो रंग थोरो कासरो थिए थो, यानी ब्लैक शिप जंहिंखे पाण खणी अंग्रेज़ी में चऊं ओड़े हिसाब सां। ऐं हिन में जेको असां ॿिज ॾिनो आहे सो 65-66 किलो एतिरो ई माना एकड़ जे हिसाब सां ॾिनो अथऊं। ऐं पहिरीं त हीअ असांखे थोरी छिटी लॻी पई, पर अॼु अल्हम्दुलिल्लाह जेका आहे तमामु माना अहिड़े हिसाब सां लॻे पई जो चवां थो त नांग बि हिन में जा सिरकणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। अच्छा हाणे 43 ॾींहंनि जी कणिक थी चुकी आहे। हिन में यूरिया जो टोटल असांखे 4 जेके बोरियूं ॾियणियूं हुयूं उन में हिकिड़ी बोरी रही पई आहे जेका 2-3 ॾींहंनि खां पोइ हिनखे ॾींदासीं। बाक़ी रहियो त जेको अदर प्रैक्टिस जेका असां कयूं पिया जंहिंमें पहिरें पाणी ते यूरिया सां गॾु ज़िंक ॾिनो वियो ऐं उन खां पोइ हीउ जेको आहे हिनखे हफ़्तो खनि थियो आहे त अॻु में असां स्प्रे कयो आहे पंहिंजो ज़िंक अमाइनो एसिड यूरिया 2 किलो इहो गॾे कयो अथऊं। इहो हेठि चइनि 5 टुकड़नि खे हीउ 5 एकड़ जो आहे, ॿियो भर में 5 एकड़ जो आहे, लारेब जो टुकड़ो या ॿियो इमदाद जो आहे उनखे कयो अथऊं। ऐं अल्हम्दुलिल्लाह उन स्प्रे खां पोइ जेका हिन में टिलर कैपेसिटी बि तमामु वधी वई, रंग बि हिन जो जिथे किथे थोरो घणो भूरो हो त सॼो कारो थी वियो आहे ऐं बहितरीनु माना वञे पई। ऐं इहे बाक़ाइदा चवंदा मुक़ाबले वारी जिन्स आहे जंहिं पोज़ीशन में हीअ माना सर्वाइव करे पई वञे पई। लास्ट ईयर हिन जी मूं 2-3 फील्डूं त ॾिठियूं पर उनजी असां मुकमल ऑब्ज़र्वेशन या कोन करे सघियासीं, उते उन दोस्तनि खां पुछी कोन सघियासीं त लथी केतिरी। बाक़ी हीअ जे हिसाब में मौसम जेकर सही रही, सर्दी सही रही हली त पोइ हीअ जेका पोज़ीशन आहे अहिड़ियूं लॻल कणकूं जेके आहिनि से 60 ऐं 70 मण जे विच वारियूं आहिनि। छो हीअ माना तव्हां ॾिसो न किथे बि का घारी किथे बि का तव्हांखे नज़र कोन ईंदी जेका हिन में का मिक्स इहा पंहिंजो आहे का माना सम्झ त छिटाण या छा बिल्कुलु माना 5 एकड़ जेके आहिनि त अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त आहिनि। ऐं जेका अदर प्रैक्टिस असां कयूं पिया स्प्रे वारी उहा जेका असां 3 दफ़ा कंटिन्यू कंदासीं उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में त हीअ कणिक अहिड़ी थी वेंदी जो ॾिसण जहिड़ी हूंदी। ऐं आउं बि दोस्तनि खे चवंदुसि जेके बि दोस्त जिन जूं ॿनियूं आहिनि त उहे थोरे टुकड़नि ते इहे प्रैक्टिस माना कनि, ॿियूं प्रैक्टिस कनि, यानी मुतवाज़ी खुराक ॾियनि, स्प्रे में भाण ॾियनि त जीअं कुझु जेको आहे हुनखे फ़ाइदो जेकॾहिं पए थो त पोइ अॻिते जे लाइ सॼी ॿनी ते अप्लाई कनि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।